हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। तो दोस्तों अज जो असो टॉपिक है वो है नाउन केसिस। जी हाँ, नाउन केसिस। तो नाउन केसिस के हवाले से अज अस पढ़ंदासीं तो नाउन केसिस छा हुंदा आहिनि ऐं नाउन जा केसिस जेके आहिनि उहे घणा हुंदा आहिनि। तो पहिरीं असां अचूं था त नाउन केसिस छा आहिनि। तो तव्हां ॾिठो हूंदो त कंहिं पैराग्राफ में कंहिं एसे में नाउन हिकिड़ो डिफरेंट करेक्टर कंदो आहे। डिफरेंट उनजा करेक्टर हूंदा आहिनि। किथे हू सब्जेक्टिव हूंदो आहे, किथे हू ऑब्जेक्टिव हूंदो आहे, किथे हू पॉजिटिव हूंदो आहे, किथे हू वोकेटिव हूंदो आहे। यानी हिकिड़े नाउन जा सेंटेंसिस में, कंहिं एसे में, कंहिं पैराग्राफ में उन जा डिफरेंट करेक्टर आहिनि। हाणे असांखे कीअं ख़बर पए त नाउन जो कहिड़ो करेक्टर आहे। ठीकु आहे। ऐं ॿियो नाउन जा क़िस्म घणा आहिनि। नाउन जा क़िस्म जेके आहिनि बेसिकली 4 आहिनि। पहिरियों जेको नाउन जो क़िस्म आहे उहो आहे सब्जेक्टिव ऐं इनखे नॉमिनेटिव बि चइबो आहे। ॿियो जेको नाउन जो क़िस्म आहे इनखे चइबो आहे ऑब्जेक्टिव ऐं हिन जा 2 क़िस्म ॿिया बि आहिनि। हिकिड़ो क़िस्म आहे डेटिव ऐं ॿियो क़िस्म आहे इन जो एक्यूज़ेटिव। ठीकु आहे। टियों क़िस्म जेको नाउन जो आहे उनखे चइबो आहे पॉसेसिव ऐं चौथों क़िस्म जेका नाउन जो आहे उनखे चइबो आहे वोकेटिव। त पहिरीं हाणे असां सिखंदासीं त नाउन जो सब्जेक्टिव केस कहिड़ो हूंदो आहे, सब्जेक्टिव या नॉमिनेटिव। त हाणे सब्जेक्टिव या नॉमिनेटिव, सब्जेक्टिव यानी जुमिले में कमु कंदड़। हाणे जॾहिं बि नाउन सां जुमिले में को कमु कयो वञे हुते नाउन चवराइबो आहे या नाउन खे चइबो आहे त हिते नाउन जेको हिकु सब्जेक्टिव केस में आयो आहे। मिसाल तौरु असां चऊं जावेद ड्राइव द बस। जावेद ड्राइव द बस। त हिन जुमिले में जावेद ड्राइव द बस, त हिन जुमिले में जावेद छा आहे, हिकिड़ो सब्जेक्टिव आहे। सब्जेक्टिव या नॉमिनेटिव। त आई होप तव्हांखे सब्जेक्टिव केस जी ख़बर पइजी वेंदी। सब्जेक्टिव यानी जॾहिं को नाउन जुमिले में कमु करे उते असां चवंदासीं त हू नाउन जेको हिकु सब्जेक्टिव तौरु आहे। हाणे असां सिखंदासीं त ऑब्जेक्टिव केस कहिड़ा हूंदा आहिनि। ऑब्जेक्टिव केस यानी नाउन ते को कमु कयो वञे, नाउन ते को कमु कयो वञे। मिसाल तौरु असां साॻी जुमिले खे खणंदासीं त जावेद ड्राइव द बस। हाणे जेका बस जेको आहे न, बस बि हिकिड़ो नाउन आहे, बट बस जेका हिते हिकु ऑब्जेक्टिव केस आहे। यानी ऑब्जेक्टिव केस यानी जॾहिं नाउन ते को कमु कयो वञे त हिकिड़ो नाउन ऑब्जेक्ट में हुजे त हुते हू नाउन एज एन ऑब्जेक्टिव केस हूंदो आहे। यानी हिकिड़ी ऑब्जेक्टिव वारे करेक्टर में हूंदो आहे। त जीअं तव्हां फिल्मूं ॾिठियूं हूंदियूं, हुते का हीरोइन का हीरो डिफरेंट करेक्टर्स कंदा आहिनि। किथे किथे साॻियो हीरो कंहिं हीरोइन जो भाउ हूंदो आहे, किथे किथे साॻियो हीरो कंहिं हीरोइन जो वरी हस्बैंड हूंदो आहे, को लवर हूंदो आहे। त अहिड़े हवाले सां डिफरेंट करेक्टर्स जेके आहिनि उहे कंदा आहिनि। त साॻे तरीक़े सां त नाउन हूंदो आहे उन जा डिफरेंट करेक्टर्स आहिनि। करेक्टर्स खे सिंपली पाण डिफरेंट जेके उन जा केसिस। त ही थी विया 2। त हाणे ॿियो जेका मूं तव्हां खां ॻाल्हि कई त ऑब्जेक्टिव केस उन जा 2 केस ॿिया बि आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे डेटिव, ॿियो हूंदो आहे एक्यूज़ेटिव। हाणे डेटिव केस, डेटिव केस असां हिकिड़ो एग्जांपल वठूं था। मिसाल तौरु ही गेव राहुल अ पेन। ही गेव राहुल अ पेन। त हाणे ॾिसो हिते राहुल जेको आहे ही ऑब्जेक्ट कोन्हे, इहो डेटिव केस आहे। ऐं ऑब्जेक्टिव जेके हूंदा आहिनि उहे 2 तरीक़नि जा हूंदा आहिनि। ऑब्जेक्टिव हिकिड़ो हूंदो आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट, ॿियो हूंदो आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट। त डायरेक्ट ऑब्जेक्ट यानी जेके हूंदा आहिनि उहे नॉन लिविंग थिंग्स हूंदा आहिनि ऐं इनडायरेक्ट जेके ऑब्जेक्ट हूंदा आहिनि उहे लिविंग थिंग हूंदा आहिनि। जेको राहुल जेको आहे हिते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे। राहुल चाहे हिते हिकिड़ो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे ऐं राहुल जेको आहे हिते जेका हिकिड़ो डेटिव केस आहे। ही गेव राहुल अ पेन यानी हिन राहुल खे हिकु पेन ॾिनी। त जेको राहुल आहे हिते न सब्जेक्टिव आहे न राहुल जेको आहे, राहुल जो हिकिड़ो ऑब्जेक्टिव केस एक्यूज़ेटिव केस आहे, इन ते को कमु थिए पियो। ठीकु आहे। ही गेव राहुल यानी हिते राहुल जेको आहे इहो डेटिव केस आहे। केस खां पोइ ईंदो आहे एक्यूज़ेटिव केस। डेटिव केस खां पोइ आहे एक्यूज़ेटिव केस। मिसाल तौरु चऊं माय मार्कर इज ऑन द टेबल। त हाणे एक्यूज़ेटिव केसिस यानी एक्यूज़ेटिव केस मां उन खां जेका माय मार्कर इज ऑन द टेबल। त टेबल जेको आहे हिते न त ऑब्जेक्टिव आहे न ही सब्जेक्टिव आहे। जेको टेबल जेको आहे हिते एक्यूज़ेटिव केस आहे। यानी एक्यूज़ेटिव केस खां अॻु में हमेशह जेका हिकिड़ो प्रीपोजिशन ईंदो आहे। त जेको टेबल आहे न को ऑब्जेक्ट आहे न सब्जेक्ट आहे न डेटिव आहे। ही जेका छा आहे ही एक्यूज़ेटिव आहे। यानी अहिड़ो नाउन जेको प्रीपोजिशन खां बाद में अचे त हुते उनखे असां चवंदासीं एक्यूज़ेटिव केस। आहे टियों क़िस्म आहे असांजो पॉसेसिव केस। यानी के नाउन जो पॉजिटिव केस जंहिं ते नाउन जी जेका पोजीशन ज़ाहिर थिए या अलीज़ फादर
इज़ कमिंग, यानी अली जो बाबा अचे पियो, त अली खां मथे एपोस्ट्रोफी ऐं अॻियां एस, त हिते अली जेको आहे हिकिड़ो सब्जेक्टिव ना ही ऑब्जेक्टिव आहे। हिते अली आहे जेको पॉज़िटिव केस में आहे, यानी अली इज़ फादर, अली जो बाबा। हाणे जेके लिविंग थिंग हूंदियूं आहिनि उन जे अॻियां एपोस्ट्रोफी ॾेई उतां एस ॾिबो आहे, उन सां पॉज़िटिव नाउन ठाहिबो आहे। ऐं जेके नॉन लिविंग थिंग हूंदियूं आहिनि उहे ऑफ जी मदद सां थींदो आहे। मिसाल तौरु काउज़ लेग्स, यानी ढगी जा पेर, पाण चऊं टेबल्स लेग, त ही कॾहिं कोन थींदो, टेबल्स लेग कोन थींदो। टेबल्स जीअं थींदो द लेग ऑफ टेबल्स, त टेबल्स जे लाइ जेका यूज़ थींदो उहो ऑफ यूज़ थींदो आहे। त इहा ॻाल्हि ज़हन में लाज़मी रखिजो त लिविंग थिंग्स जे लाइ असां यूज़ कंदा आहियूं एपोस्ट्रोफी ऐं नॉन लिविंग थिंग्स जे लाइ असां यूज़ कंदा आहियूं ऑफ। त हिते ॾिसो यूज़ थियो आहे अलीज़ फादर इज़ कमिंग, अली जेका आहे वो मीनास वॉच, मीनास वॉच इज़ कॉस्टली, यानी मीना जी जेका घड़ी आहे उहा महांगी आहे। त हिते जेका मीना आहे द विंडोज़ ऑफ दिस रूम आर वेरी ब्यूटीफुल, अहिड़े वाले सां। त आई होप तव्हांखे पॉज़िटिव केस समझ में अची चुको हूंदो। हाणे असांजो आख़िरी क़िस्म आहे जेको आहे, हाणे असांजो लास्ट हिकिड़ो केस आहे। लास्ट केस जेको आहे उहो कहिड़ो आहे, नाउन जो केसिस जेका आहे लास्ट आहे उहो कहिड़ो आहे, वोकेटिव केस। हाणे वोकेटिव केस यानी अहिड़ो केस जॾहिं असां नाउन खे हिकु जॻह ते सेंटेंस में रखी उन खां पोइ हिकिड़ो ॿियो सेंटेंस ॻाल्हायूं, अली कम हियर, ॾिसो अली जेका कम हियर, हेलो सिस्टर मे आई हेल्प यू, त सिस्टर मे आई हेल्प यू, त हिते सिस्टर नाउन आहे, अली कम हियर। स्टूडेंट्स गुड मॉर्निंग, स्टूडेंट्स अॻियां कम ऐं गुड मॉर्निंग, त ॾिसो हिते स्टूडेंट न सब्जेक्टिव आहे, न ऑब्जेक्टिव आहे, न पॉज़िटिव आहे। त हिते जेको आहे जॾहिं पाण कंहिं माण्हू जो या कंहिं नाउन जो नालो वठी उन खां अॻियां उन खे को सेंटेंस चऊं, त हुते हू नाउन जेको हूंदो आहे उहो वोकेटिव केस हूंदो आहे। छा हूंदो आहे, वोकेटिव केस। मिसाल तौरु इमरान व्हाट आर यू डूइंग, इमरान जे अॻियां छा आहे, कॉमा व्हाट आर यू डूइंग, तूं छा करे रहियो आहीं, त इमरान जेको हिते आहे उहो वोकेटिव केस आहे। हाउ आर यू, प्रिया हाउ आर यू, प्रिया हाउ आर यू, त प्रिया जेको हिते आहे उहो वोकेटिव केस आहे। त दोस्तों इहे हुआ नाउन जा केसिस जेके मूं तव्हांखे बिल्कुलु डिटेल में ॿुधाया। आई होप तव्हांखे वीडियो सुठो लॻो हूंदो। वीडियो तव्हांखे केतिरो सुठो लॻो आहे इहो यार महिरबानी करे कमेंट्स में लाज़मी ॿुधायो, ऐं वीडियो खे लाइक कयो, ऐं हिकिड़ो सुठो दिलि में जेके तव्हांजे लफ़्ज़ निकिरनि उहे कमेंट्स में लाज़मी ॾिजो। त मिलूं था कंहिं ॿिए वीडियो में, तेसीं ताईं जे लाइ पंहिंजे भाउ चेतन दास फील खे ॾींदो इजाज़त। अला निगहबान। पर वरी चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन खे लाज़मी प्रेस कजो, त जीअं असांजी हर ईंदड़ वीडियो तव्हां वटि सभ खां पहिरीं पहुचंदी रहे।